आशिक आशिक मथे सिक सूर जो हिकिड़ो इशारो आहे बसि मोहम्मद सदी मजबूर जो हिकिड़ो इशारो आहे बसि सूफ़ी आसुराम जे सिटुनि सां मुझे मुख़्तसर तकलीफ़ जो उन्वान है घर आ गए मेरे जिंदगी में चाहे हालांकि साहसिया जो तारीख़ है वह बकौल सही मखबूल बुखारी थे सही सच्चे ताईं उनजा पेरा ॾिठा विया खलीफ़े कासिम खां पोइ खलीफ़ो गुल मोहम्मद ऐं उन खां पोइ जेको कैनामत शायद सोखनवर असांखे मिले थो उहो ॾाढा सूफ़ीराम आसूमन ॾाढो सूफ़ी आसूराम उन कैटेगरी जो शाइर हो जेको खलीफ़े गुल मोहम्मद जे जदीद गज़ल खां पोइ वारो दौर आहे ऐं लॻभॻि इहो ई दौर आहे त खलीफ़े कासिम ऐं खलीफ़े गुल मोहम्मद जिन जे जीवन ताल में थोरो थोरो फ़र्क़ु आहे ॾाढो सूफ़ी आसूराम 1854 में जनम वठे थो ऐं 1941 में उन्हनि जो चालाणो थी वञे थो उहो इलेक्ट्रॉन मां हलिया वञनि था पर इन सॼे सिनारीअ में ॾाढे आसूमल पंहिंजी सुखनवरी जा जेके जोर ॾेखारिया त हालांकि तारीख़ में हिकिड़ो वॾो इज़ाफ़ो हो ऐं मखबूल साहब लिखियो आहे त इहे शायदि हिन खां पहिरीं 5-6 दीवार हुआ ऐं हुन खां पोइ दीवार में उहो दीवार आसूराम आहे किसो होता त सूफ़ी आसूराम पंहिंजे आयामकारी न सिर्फ़ु सुखनवरीअ जे नाले कई पर हू हिकु बहितरीन ऐं कामिल उस्ताद हो न सिर्फ़ु उस्ताद हो पर हू हिकिड़ो कामिल हकीम हो उन खां पोइ हू हिकिड़ो सुठो अदीब हो ऐं वॾी ॻाल्हि आहे त ॾाढो सूफ़ी आसूराम सितारे जो इल्मु बख़ूबी ॼाणंदो हो तोड़े जो उमर ख़याम जी फारसी शाइरी खां मुतासिर थियणु लॻे थो पर इहो हवालो काफ़ी न आहे हुनजी आयामकारी या हुनजो दौर आहे ऐं जेकी कुझु मुक़दमे में ॼाणायो वियो आहे उन मां इहो ज़ाहिर आहे त हू सिर्फ़ु उमर ख़याम में न आहे पढ़ियो हुन शेख सईदी खे सिर्फ़ु न आहे पढ़ियो हुन हुकूमी खे सिर्फ़ु न आहे पढ़ियो हुन 28 साल जो पूरो अभ्यास कयो आहे ऐं संदन शाइरी
और अंती है जो ये मछलियाँ उनमें वाला तजर्बा था वाला पूछा था ताले के जीवन काल में जो सतगुर बाबू मरण वाले पाणपरी जन्म साखी में लिखे तो केतरन साल की जमान में आऊँ किथे किथे पहुँचो आयो डालो कहे तो ज्ञान है ज्ञान का सत्य जान है सत्य तबका है कि आसमान जमीन का इस तरीके से ज्ञान है ज्ञान का सत्य तबका चलता तो डाले जी का शायरी है वहाँ देवरी तस्वुफ की बुनियाद पे आधारित है अब संत कलाम जो करें ज्ञान उठंदो तो पाण वैदतल वजूद वैदतल शौद वारा ॿिन्ही नज़रनि ते पाण कारु ऐं रहनुमाई हासिल करण जे लाइ वो मुख़्तलिफ़ मकान घुमे थो पोइ हुनजी मुलाक़ात नसरपुर वारे साईं मिस्री शाह साहब खे ऐं ॻाइण लाइ त मिस्री शाह साईं जो दोस्त पियो पर हू तालिब ग़रीब साईं इनायत लाल जी लोक वारे शरीफ़ जो अचे थो ऐं उहो इहो सिलसिलो हलंदो रहे थो ऐं ॾाढो शहरनि जे सिलसिले में हैदराबाद वञे थो पोइ इहो दौरु अहिड़ो आहे जंहिंमें मिर्ज़ा कलीम बेग सिद्दीक़ मुसाफ़िर वारे जा जेके ॿारनि जा बैत वग़ैरह उन्हनि में ॾाढे जो नालो थियणु घुरिजे पर सितम ग़रीबी आहे अफ़सोसनाक कैसे ते आहे त हिन वॾे कैलेबर जो शाइर हेॾो वॾो उस्ताद सितार तयार जो हेॾो इल्मु रखंदड़ सुरूद समाज जो हेॾो वॾो चाहींदड़ तसव्वुफ़ जो हामी सूफ़ी आसुरा आख़िर थियो छा जो गुम थी वियो सिंधीअ जो पतो जे बदिला ग़ाइब थो थी वियो इन जी हिकिड़ी ॾुखाईंदड़ तारीख़ आहे आउं सम्झां थो त 1941 में ॾाढो जाम छॾे वञे थो त उन वक़्त में ज़रूरु ॾाढे उपकरण पिया हूंदा त कांग्रेस जा कांग्रेस बरसगीर ते लाभारा ॾेई रहिया हुआ तव्हांखे ज़रूरु ख़बर हूंदी तव्हां छा थियण वारो आहे हुनखे 6 हिस्सो ॿुधायो हूंदो त हीअ कागज़ खे उॾामनि पिया लड़नि पिया टियों हिकिड़े वॾे मंज़र ऐं ख़ौफ़नाक मंज़र जो नज़ारो आहे पोइ ॾाढो करे 41 हलियो थो वञे 47 में विराम थी वञे थो ऐं इन विराम जे वठ दिलियूं वठियूं ऐं सम्झां थो त विराम सूफ़ी आसुरा बिगड़काए अफ़सोस त पोइ जेके ॿिया जाती वारा हुआ ॿिया ॿियूं जेके जातियूं हुयूं भाई बंधियूं उहे आहिस्ता आहिस्ता विया ईअं बराबरि हो त नारायण साहब ॾाढे बराबरि पंहिंजे मुंबई सरहद ॾिठी पंहिंजे देश में रहियो पर हुन खां पोइ जो हुकुम थियो उहो सिंधी अदब जे लाइ नुक़सानु थियो बरसगीर जी बाहि छा छा न करे गुज़री बरसगीर जी बाहि असांजा जेके भाई बंद लेखक हुया सिंधी अदब जा जेके बरकत शाइर हुआ अदीब उहे सभु असां वटि रवाना थी विया त पोइ सिंधी अदब में कुझु न बचियो
सिंधी अकीमन के पार्टीशन का पोइ नए सिरे सां सिंधियत खे पाणी ॾियणो पियो ऐं आज़ाद जी गोबंद जो आहे उन्हनि सिंधियत खे संग खे उजायो कयो ऐं आउं इहो ॿुधाईंदो रहां त इहो हसीन इतफ़ाक़ या अजीब इतफ़ाक़ त ॾाढे आसूराम 4 साल पहिरीं दुनिया में लाचार कयो त 1927 धारे 16 हलायूं हारा प्रणाम जनम थी चुको ऐं वरी अजीब इतफ़ाक़ कयो आहे त ॾाढो सावधान उहो 16 हलाइणो वेठो दुरुस्त कयो समाजी एतबार खां ऐं दुनियावी एतबार खां उन्हनि जो वेठो ॾाढा कयो ऐं मूंखे इहा ख़ुशी आहे त उहा जेके संगत जंहिंजो 1967 ताईं ॾाढो सावधान उनजो मेंबर बणियो ऐं अॼु असांजे ख़ुशि नसीबी आहे जो भले उहा जेके संगत न आहे पर वरी बि असांजी संगत जो प्लेटफॉर्म आहे ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी आहे त ॾाढे बहुत तकलीफ़ आहे उहा सिंधियत जी संगत जे प्लेटफॉर्म तां थी रही आहे 16 जी जगह वॾी सिस्टर हुई जेका 2 साल पहिरीं हाणे गुज़ारे वई आहे उन पंहिंजे अखियुनि सां ॾाढे आसूराम खे ॾिठो उन खां पोइ जेको 16 जो मामलो हो साथी साथी बपोर उन जे त ॾाढो सुफ़िया आसूराम असांजो वेठो दोस्त हो ऐं पोइ सिलसिलो हलंदो रहियो ऐं चाचो थावरदास वारा जॾहिं तव्हां विया जा चिठी चढ़ाईंदा था त आउं सम्झां 10 साल पहिरीं या 12 साल पहिरीं ॾाढो थावरदास आख़िरी भेरो मीरपुर ख़ासि मां पुराणा हाल आयो हो ऐं 16 जी जेका वॾी भेण हुई उन खां रोई मोकिलायो त आउं आख़िरी भेरो आयो आहियां हाणे मुंहिंजी ज़िंदगीअ ॾींहं पूरा थियण वारा आहिनि लिहाज़ा मुंहिंजी मोकिल पोइ मूंखे यादि अचे थो त गर्ल्स कॉलेज हालात ताईं टांगे सफ़र में ॾाढे थावरदास खे ऐं हालात ताईं रुख़सत करे आयो हुयुसि ऐं पोइ उन खां पोइ ॾाढो थावरदास जी जान थी रही तो ॿिया ॾिसो पोइ था ॿिया दोस्त सुफ़िया आसूराम जी शाइरी ते उनजी शख़्स ते ॻाल्हाईंदा उहे शाइरी मुंहिंजे लाइ एज़ाज़ आहे त अॼु उन पीढ़ी जे शाइरी जे बदौलत असां जेके संगत जो जेको ई कार्य सजायो आहे उहो ॾाढे आसूराम जे नाले आहे ऐं मूंखे ख़ुशी आहे त जेतिरा साल वेठा आहिनि ऐं ॾाढो ॻाल्हाईंदा तव्हांजी महिरबानी